गुज़वाए बदर के मौके ते असहाबन सगुरन पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन लाइ मैदान जंग के किनारे ते एक छांवरो बणायो। हज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन्हीअ में तशरीफ़ फरमा हुआ त सिद्दीक़ अकबर उघाड़ी तलवार खणी हज़ूर अकरम जन की हिफ़ाज़त लाइ उथी बीही रहियो। जॾहिं कोई मुशरिक उन छांवरे यानी झूपड़ीअ ॾांहुं अचे पियो त सिद्दीक़ अकबर फुर्तीअ सां उन्हीअ खे तलवार जे ज़ोर सां भॼाए छॾियो। एक मौके ते मुशरिकनि जो एक टोलो उन्हीअ छांवरे जे वेझो अची पहुतो त सिद्दीक़ अकबर अकेले सिर उन्हनि सभिनी मुशरिकनि ते तलवार सां वार कयो ऐं संदन ज़बान ते हिन तरह जा अल्फाज़ हुया त छा तव्हां उन्हीअ शख़्स खे मारींदव जेको अल्लाह ताला खे पंहिंजो परवरदिगार सॾे थो। अहिड़ी तरह तलवार हलायऊं ऐं पोइ उहे मुशरिक भॼी विया। दोस्तो, गुज़ारिश कंदासीं त जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो ऐं गॾु गॾु बेल आइकन बटण प्रेस ज़रूरु कंदा। पैगम्बर इस्लाम हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन शब महराज जे सुबुह जो मके जे काफ़रनि अॻियां मेराज जो किस्सो बयानु कयो। पाण फरमायूं त काफ़र उहे ॻाल्हियूं ॿुधी खिलण लॻा। उन्हीअ वक़्तु हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु ॿाहिरि निकितो। ॿाहिरि हुयो कुझु मुशरिकनि हुन खे वञी चयो त तुंहिंजो दोस्त अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधाए थो जिन ते असांखे यकीन ई नथो अचे। उहो ॿुधी हज़रत अबू बकर सिद्दीक़ जवाबु ॾिनो त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सच फरमायो आहे ऐं आउं उन्हीअ जी तस्दीक़ करियां थो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ जूं पैगम्बर इस्लाम हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ तमामु घणियूं फरमा बरदारियूं ऐं दीन इस्लाम जे लाइ क़ुर्बानियूं आहिनि। सन 2 हिजरी में जॾहिं गुज़वाए बदर जो वाक़ियो पेश आयो, मुसलमाननि जे तरफ़ां फ़क़ति 313 मुजाहिद हुआ ऐं उहे बि तक़रीबन बग़ैर हथियारनि जे हुआ, जॾहिं त काफ़रनि जे तरफ़ां 1000 सवार हथियारनि ऐं पहवारनि सां भरियल हुआ। बसि मुसलमाननि वटि सवाइ ईमान जी दौलत ऐं दीन जे जज़्बे खां सवाइ ॿियो कुझु बि सामान न हुयो। न सवारियूं हुयूं, न तलवारूं हुयूं, न भाला हुआ, न तीर हुआ। उहो मंज़र ॾिसी पैगम्बर इस्लाम जन जी दिलि मुबारक दर्द सां भरिजी आई ऐं अल्लाह ताला जे अॻियां दुआ लाइ हथ मुबारक खणी फरमायूं त ए मुंहिंजा परवरदिगार, तो मूंसां वाइदो कयो आहे, ए अल्लाह पंहिंजो वाइदो पूरो करणु फरमाए। उहो मंज़र ॾिसी हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु हज़रत मुहम्मद करीम जन वटि आया ऐं अर्ज़ु कयईं त ए अल्लाह जा प्यारा पैगम्बर, मुंहिंजा माउ पीउ तव्हांजे मथां क़ुर्बान, अल्लाह ताला तव्हांखे कॾहिं बि मायूस न कंदो। उहो तव्हां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां कयल वाइदो ज़रूरु पूरो कंदो। दोस्तो, इन तरह जूं वधीक किस्सा, कहाणियूं, बयाननि, वाक़िअनि ते मुश्तमिल इस्लामी, इख़लाक़ी, समाजी, अदबी, जिन्ननि, वज़ीरनि, बादशाहनि, परियुनि, देवनि, जानवरनि, मुआशिरती शख़्सियतुनि ऐं यादगिरियुनि ते मुश्तमिल कहाणियुनि जे लाइ असांजे यूट्यूब चैनल गुल हसन इबूपोटो खे ज़रूरु सब्सक्राइब कयो ऐं गॾु बेल आइकन बटण ज़रूरु प्रेस कंदा।